Welcome to my YouTube channel. Like videos, subscribe to my channel and click to bell icon. नबी पाक जी ज़ात जीअं जो मदीने में आया, हिकिड़ा माण्हू उहे मदीने पाक जा जेके हबीब जा परवाना हा, सच्चीअ दिलि सां मुस्लमान थिया, हबीब जा ग़ुलाम बणिजी विया। पर उन्हनि में हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो हो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल, जेको पंहिंजे ज़माने में उन दौर में मदीने जे हिकिड़े क़बीले जो चङो रईस सरदार हो। उनखे इहा तमन्ना तवक़्क़ु हूंदी ही त मदीने में मुंहिंजो हुकूमत हलंदी। पर ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं महबूब जी ज़ात बाबरकात मदीने में पहुता त पुराणा बादशाह, पुराणा जेके रईस हा, नवाब हा यहूदनि जा, उन्हनि जो बि दौरा ख़तम थी वियो। अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जा मिट माइट अज़ीज़ करीब, उहे बि घणे तादाद में मुंहिंजे मुहम्मद करीम जा ग़ुलाम बणिजी विया। हुनखे मुंहिंजा दा हसद थी पियो। हाणे नबी पाक जी ज़ाहिरी ताक़त ॾिसी मुसलमान त थियो, पर हक़ीक़त में ज़ाहिरी मुसलमान हो, अंदर में मुनाफ़िक़ हो। ऐं उनजी महबूब खे बि ॼाण हुई, ख़ुदा जो हबीब उनखे सुञाणंदो हो त ही मुनाफ़िक़ आहे। पर हुनजो वरी ॿियो पुट हो, अब्दुल्लाह जो पुट, जेको मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में अची सच्चीअ दिलि सां मुसलमान थियो हो, पक्को आशिक़ रसूल हो, पक्को सहाबी हो। महबूब करीम जी ज़ात बाबरकात सां हुनजी तमामु घणी प्यार ऐं मुहबत हूंदी हुई। पीउ हुनजो मुनाफ़िक़ हो, लेकिन पाण पक्को सहाबी हो। जंहिं वक़्त में अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जो आख़िरी वक़्तु आयो, मरण जी घड़ी आई, नबी करीम हुनजे पुट जे करे, त हुनजो पुट भलो आहे, सहाबी आहे, असांजो वफ़ादार आहे, हुनजे घर विया, पुछऊंसि वञी ॾे ख़बर, ऐं अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल ॾे ख़बर तुंहिंजी तबियत कीअं आहे। हो सम्झी वियो त मां मरां थो, आख़िरी टाइम आहे। पोइ हुनजे दिलि में ख़्यालु आयो त सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जी मुखालफ़त कयमि, अंदर में हिकिड़ी हूंदी हुई, ॿाहिरि में ॿी हूंदी हुई, पर रहमत वारो नबी पंहिंजे अख़लाक़ सां मां वटि हली आयो आहे। हुज़ूर करीम खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, अवां हिकिड़ी महिरबानी कयो, जेकॾहिं मां मरी वञा त तव्हां पंहिंजे जिस्म पाक जो कपिड़ो याने चोलो मुबारक मूंखे ॾिजो, त मां पंहिंजे कफ़न में गॾाईंदुसि, त मूंखे उमेद आहे त तव्हांजे इन जिस्म वारे कपिड़े जे सदके ख़ुदा ताला मुंहिंजी निजात फरमाए छॾींदो। हुज़ूर रहमत लिल आलमीन हा। व अम्मा बिन, अल्लाह ताला फरमा, अम्मा साइल फला तनहर, साइल खे झिणक न ॾियणी आहे, ख़ाली न छॾिणो आहे। हबीब पंहिंजे घर वञी चोलो मुबारक लाहे हुन ॾे मोकिलियो। सहाबन किरामन अर्ज़ु कयो, साईं हो मुनाफ़िक़ हो। पाण फरमाइनि था, मां हुनजी ॻाल्हि रखी आहे, सिर्फ़ ॻाल्हि रखी आहे, जो हुन सुवाल कयो आहे। पर यादि रखो, मां मुहम्मद जो चोलो मुनाफ़िक़ खे फ़ाइदो कोन ॾींदो। मालूम थियो त रसूलुल्लाह जी शफ़ाअत, रसूलुल्लाह जो फैज़ ईमान वारे खे मिलंदो आहे, बेईमान ऐं मुनाफ़िक़ खे कोन मिलंदो आहे। बहरहाल जॾहिं हो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मरी वियो, त हुनजो पुट जेको सहाबी हो, ज़ाहिर में त हू अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मुसलमान हो, ऐं ज़ाहिरी अहकामात मुताबिक़ हुन ते जनाज़ो बि पढ़णो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे उन सहाबी अर्ज़ु कयो त क़िबला, बाबो मरी वियो आहे, निमाज़ जनाज़े जी तूं हली पढ़ा, निमाज़ तव्हां हली पढ़ायो। पाण हुन पंहिंजे सहाबीअ जी दिलि जी ॻाल्हि रखी, हुनजे ख़ातिर रवाना थिया, उन तरफ़ वञणु शुरू फरमायूं। महबूब जी ज़ात बाबरकात खे हज़रत अमीर उमर अदब सां गुज़ारिश थो करे, अॻियां फिरी बीही रहियो आहे। ओ अल्लाह जा महबूब, मां तव्हांजी ख़िदमत में गुस्ताखी को नथो कयां, बेअदबी को नथो कयां, मशवरो को नथो ॾियां, पर मुंहिंजी राय इहा आहे, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इन बेईमान जी न तव्हां निमाज़ पढ़ो, न इन जी क़बर ते तव्हां वञो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो, उमर हुन जे पुट जे करे था कयूं, हुन जे पुट जी असां सां मुहबत आहे, सचो मुसलमान आहे, उन जो ख़्यालु रखी उन जे करे, ऐं हुन जे क़बीले जा ॿिया बि हज़ारे माण्हू आहिनि जेके असांजा सचा माण्हू आहिनि, मुसलमान आहिनि, इन्हनि जी सभिनि जी दिलि ख़ुशि थींदी। ऐं ज़ाहिर में त मुसलमान आहे, शरीयत में बि का मनो कान्हे का, तंहिंजे करे तूं मूंखे झल न, मां वञी निमाज़ पढ़ायां। अर्ज़ु कई, क़िबला जेका तव्हांजी मर्ज़ी, पर मुंहिंजी मशवरो सलाह अर्ज़ु
इहो आहे वधीक तव्हां ॼाणो हबीबा तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदन वला तकुम अला कब्रिही इन्नहुम कफरू बिल्लाहि व रसूलिही व मातू वहुम फासिकून। सूरत तौबा जी 84वीं आयत आहे, 84 नंबर आयत आहे। अल्लाह ताला जे ज़ात वटां जिब्रील आयो आहे, रब थो चए वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा। मुंहिंजा महबूब हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको वक़्ती तौर मरंदो आहे, वरी क़ब्र में जहिड़ो हूंदो आहे, आलम बरज़ख में जहिड़ो हूंदो आहे, हमेशा हमेशा जहिड़ो हूंदो आहे, वरी क़यामत में उथंदो आहे। ऐं जेको हमेशा हमेशा मरी वञे उन मां मुराद काफ़रा जो मौत छुटो मरी वियो, मरदूद ख़त्म थी वियो। अल्लाह ताला फरमाए थो वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदन। ऐं मुंहिंजा महबूब यो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मुनाफ़िक़नि काफ़रनि मञूं आहे, इहो अहिड़ो मरी चुको आहे जो हमेशा हमेशा मरी वियो आहे। मां रब चवां थो त जीअं उमर थो चवे त हिन जी निमाज़ न पढ़ो, मां बि चवां थो त न पढ़ो। वला तकुम अला कब्रिही, इन बेईमान जी कब्र ते बि न वञा। छो भला साईं, कहिड़ो सबब आहे? इन्नहुम कफरू बिल्लाहि व रसूलिही, इन जे करे जो हे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नथा मञनि। रब वजह बि ॿुधाए थो त मुंहिंजी कावड़ कंहिं ॿी ॻाल्हि जे करे कान्हे, कावड़ आहे त मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे आहे जो तोखे नथा मञनि। इहे न दुआ जा हक़दार, न निमाज़ जा हक़दार। वमा तू वहुम फासिकून, ये मरण घड़ीअ ताईं फासिक रहिया आहिनि, तौबा ताइब कोन थिया आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त हज़रत